मूंखे हिकु ॿिए शहर में नौकरी मिली। मुंहिंजो वॾो पुटु जेको करे नंढो हुयो, उन वरी सफ़ा नंढो कुतो पालियो। उहो पदी नस्ल जो हो, जंहिंजो बच्चो मूंखे हिकु मरीज़ तोहफ़े में ॾिनो हो, छो जो मूं उन मरीज़ जो बच्चो ठीकु कयो हो। उन शख़्स जे बच्चे खे मलेरिया हुई, जंहिंजो इलाजु टाइफाइड जो कयो पिए वियो। उन जो बच्चो ख़ुशि थी वियो त उन कुते जो बच्चो ॾींदे चयो, हीउ अहिड़े नस्ल जो कुतो आहे जेको वॾो थी बि बच्चो ई नज़र ईंदो ऐं तोखे यादि ॾियारींदो त कॾहिं तो मुंहिंजे बच्चे जो इलाजु कयो हो। उहो पदी नस्ल जो कुतो मुंहिंजे नंढड़े पुट सां ईअं हिरी वियो जीअं पहिरीं मिली चुका हुजनि। उहो कुतो पधर में डुकूं पे भरींदो हो, दिलि विंदराईंदो हो। अमड़ ॾे वेंदो हुयसि त उहा उदास ऐं अकेली वेठल हूंदी हुई। मूंखे ॾिसी खे सुकून मिलंदो हुयो। ॻाल्हाईंदी हुई ऐं उन जी ॻाल्हि जो मौज़ू सदाईं माज़ी हूंदो हुयो। उहे ॾींहं हूंदा हुया जॾहिं घर ॿारनि सां भरियलु हूंदो हुयो ऐं टहक घर में गूंजंदा हुआ। हाल केतिरो बि ग़लीज़ छो न हुजे, पर माज़ी में वञी पाक ऐं पवित्र थी वेंदो आहे। सभु ख़तमु थी वियो। हू चवंदी हुई, कुतनि जी भौंक लाइ सिकी मुई आहियां। मां शर्मसार थींदो हुयसि। अमड़, तोखे हाणे हिकु कुतो पालणु घुरिजे जेको तुंहिंजी अकेलाइनि खे दूरि करे सघे। मूं महसूसु कयो अमड़ जे मुंहं में ॾुख ऐं पीड़ा भरिजी आई। दुनिया में सुठे नस्ल जा कुता नायाब थी चुका आहिनि। हिन जवाबु ॾिनो, न अमड़, तोखे ग़लतफ़हमी आहे। मूं चयो, उमिरि सां दुनिया जी हर शइ मेरी नज़र ईंदी आहे, जॾहिं त उहा ईअं ई हूंदी आहे जीअं नंढपिण ऐं जवानी में नज़र ईंदी आहे। उन ॾींहं खां पोइ मूंखे अहिड़े मरीज़ जो इंतज़ारु हुयो जेको ठीकु थी वञे त हिकु नायाब नस्ल जो कुतो सूखड़ी ॾे जेको अमड़ वटि छॾे अचां। जॾहिं खां उहो नंढे कद वारो पदी कुतो मिलियो हो त घर में रौनक थी वई हुई। उहो रांदीके जहिड़ो कुतो जंहिंखे घाटा अछा वार हुआ, परे खां डुकंदो टपा ॾींदो अची मुंहिंजे पुट जे हंज में विहंदो हो। घर जी चाउंठ ते वेठल हूंदो हो ऐं सुंघी सुञाणंदो हो त माण्हू बीमार आहे या तंदुरुस्त। उहो मुंहिंजी क्लिनिक जेका घर जे ॿाहिरें कमरे में हुई, उन में ईंदो हो ऐं चप लड़काए मरीज़ खे ॾिसंदो हो। मरीज़ थोरा टिनल हूंदा हुआ, पर पोइ मुंहिंजी दिलिजाए ते संदन ख़ौफ़ लही वेंदो हो। सुरी वेझो वञी मरीज़ खे सूंघंदो हो। उन जे चहिरे जे तासरात मां सम्झी वेंदो हुयसि त मरीज़ जी शिदत छा आहे। मुंहिंजी वधीक चकास पदी जे शक खे पक में तब्दील कंदी हुई। मां इलाइक़े में कुते वारो डॉक्टर जे नाले सां मशहूरु थी वियसि। उन में तइजुब जी ॻाल्हि नाहे, छो जो मुस्तक़बिल में कारोबार जानवर संभालींदा। असीं जेके नतीजा तजुर्बनि ऐं औज़ारनि सां हासिलु कयूं था, जानवर उहे सूंघी सुञाणंदा। उन करे अॻिते जानवरनि बिना हथियार हर शइ फ़तह करे वठंदा। वधंदड़ उमिरि सां गॾु मूंखे कुता तॾहिं वणिया जॾहिं उन्हनि जो को संभालण वारो न हुयो। मज़े जी ॻाल्हि त मूंखां सवाइ घर में कुते जो ख़्यालु रखण वारो को बि न हूंदो हुयो। ॿार कुते सां खेॾी सुम्ही पवंदा हुया ऐं कुतो गभे लाइ मूं ॾांहुं वाझाईंदो हुयो। शइ जी अहमियत घटिजी वञे त उहा दिलि ते बोझ थी पवंदी आहे। कुता ॿारनि खे ऐं ॿार माउ खे वणंदा आहिनि। उन करे कुतनि जे मुंहं ते हथु फेराइणो पवंदो आहे। जॾहिं मुंहिंजो पुटु 5 सालनि जो थियो त खेसि दिलि जी तकलीफ़ थी कराची वञिणो पियो, जिते उन जी दिलि में वाल विधा विया। पदी सफ़ा रुली वियो। जॾहिं मोटियासीं त उन परियां ईंदे ई ॾिठो त असां ॾे एॾी तेज़ी मां डोड़ंदो आयो जो संदसि पेरनि हेठां मिटी पे उॾामी। उहा तेज़ डोड़ंदो टपंदो ॾेई अची मुंहिंजे पुट खे चंबिड़ियो। उन खां अॻु जो मुंहिंजे पुट जो मुंहुं चटे मूं उन खे परे कयो। पदी मेरो थी चुको हुयो। उन जो जिस्म कमज़ोर हॾाऊं हुयो। उहो असांजे चौधारी फिरे पियो, नूसण लॻो ऐं पुछ लोॾे सहकण लॻो। उन ॾींहं खां पोइ पदी साॻियो न हुयो। उहो बीमार नज़र थे आयो, थकल ऐं कुंड में वेठल हूंदो हुयो। मुंहिंजो पुटु सिहतयाब थियो ऐं पदी बीमार थी पियो। पदीअ जो अक्सर वक़्तु कोठे ते अकेलाई में गुज़रंदो हुयो। हिकु ॾींहुं मुंहिंजो पुटु मूं वटि आयो हो, उदास ऐं रोअणहार को हो। पदीअ जी हालत ख़राब थी चुकी आहे। उन चयो, मां
उन सां गॾु मथे वियसि। मूं ॾिठो पदी घुमण फिरण जहिड़ो न रहियो हुयो, उन जूं टंगूं ॾकी रहियूं हुयूं। मूं पुट खे परे कयो ऐं चयो, हिन जे वेझो न वञिजांइ। मूं अफ़सोस मां हिन ॾांहुं ॾिठो, उन जी बीमारी जो इलाजु ईजादु न थियो आहे। मूं चयो, पदीअ खे पाणी ॾिॼड़ी बीमारी थी चुकी आहे। मूं पुट खे सम्झायो त हिन जी सनी रहंड बि माण्हू खे मारे सघे थी। मुंहिंजो पुटु ॻाल्हि सम्झी वियो ऐं कुते खे कोठे ते अकेलो छॾे ॾिनो। राति जो उन जा आवाज़ ईअं ईंदा हुआ जीअं को साइकिल जे टायर में पंप सां हवा भरींदो हुजे। पदी थोरी देरि खां पोइ सन्हे चीचट कंदो हुयो ऐं उहा चीचट कंहिं सन्हे जीत जी लात जहिड़ी हूंदी हुई। नेठि उन जा आवाज़ बंदि थी विया। मां मथे वञी ॾिठो, पदी मरी चुको हो। कुते जे मौत ते फ़रिश्तनि खां सवाइ केरु न रोअंदो आहे। जॾहिं कुतो जहिड़ो हूंदो आहे त फ़रिश्ता ॼण मुअल हूंदा आहिनि। उहे उन घर में दाख़िल न थींदा आहिनि जंहिं घर में कुतो हुजे। उन करे फ़रिश्ता उन घर लाइ मुअल हूंदा आहिनि, पर कुते जे मौत ते उहे मातम बि कंदा आहिनि। उन करे जो संदनि कमु वधी वेंदो आहे ऐं अचण वञण जी तकलीफ़ करणी पवंदी आहे। मूं हथनि ते कपिड़ो वेढ़े पदीअ जे लाश खे ॿोरीअ में विधो। मुंहिंजो पुटु परे खां उहो ॾिसी रहियो हो। हू ॾिनल हुयो ऐं महसूस थी रहियो हो त संदसि दिलि ॾुख सां भरियल आहे। मूं कुते खे ॿोरी में विझी खंयो ऐं थोरो परे खॾ खोटरे उन खे दफ़नाए छॾियो। उन ॾींहं खां पोइ मूं केतिरा ई ॾींहं अछी कपह घर जे पधरे पट ते उॾामंदे ॾिठी। सरकारी नौकरी में कुझु कोताहियुनि करे मुंहिंजी बदिली अहिड़े हंधि कई वई जिते कॾहिं बि को डॉक्टर न वियो हो। सिफ़ारिश न हुजण करे उहो हुकुमनामो वापसि न वठराए सघियसि ऐं मूंखे ओॾांहुं वञिणो पियो। 3 कलाक बस जो सफ़र करे हिकु नदीअ किनारे पहुतसि ऐं उतां ॿेड़ी में चढ़ी हिकु बयाबान पहुतसि। बयाबान में ऊठ ते सवार थींदे निखलिस्तान में पहुतसि। इस्पताल जे दर ते पहुतसि त डिस्पेंसर सम्झी वियो डॉक्टर आयो आहे जेको उन जी सल्तनत ते कब्ज़ो कंदो। सालनि खां उते डॉक्टर न हुजण करे डिस्पेंसर उतां जो वॾो डॉक्टर हुयो। उहो डिस्पेंसर जेको रंग जो कारो हो ऐं संदसि मुंहं ते माता जा निशान हुआ। दीवान हो। मूं ज़िंदगी में दीवान सदाईं सुहिणा ॾिठा आहिनि, पर उहो कोझो दीवान हुयो। माण्हू जो मुंहुं ॾिसी अंदाज़ो लॻाइणु ईअं आहे जीअं दर ॾिसी घर जो अंदाज़ो लॻाइणु। घणा मुहतात माण्हू दर खे उन करे बि रंग कराईंदा आहिनि जीअं ख़बर पवे त घर में कहिड़ा रंग आहिनि। उन दीवान जो नालो मुखीमल हो। मुंहिंजो खिली दिलि सां आदुरबा कयो ऐं इस्पताल जो दरवाज़ो खोले पूरी इस्पताल जो दौरो करायईं। उहो दौरो मूं लाइ दिलि जो दौरे खां घटि न हुयो। मूं अखियूं बंदि करे पंहिंजी ज़िंदगी बचाई। उहा भित सलामत न हुई जेका भॻल न हुजे। मुखीमल मूंखे क्वार्टर ॾेखारियो जंहिंजो हिकु कमिरो रहण लाइक़ु हुयो। उन जी सफ़ाई कराई वई ऐं मूं जॾहिं पंहिंजो ब्रीफ केस खोलियो त उहो ब्रीफ केस कॿट जेॾो पिए नज़र आयो। वीरान फर्श ते किविल हाथी जेॾी नज़र ईंदी आहे। उन ॻोठ जा कुता मशहूरु हुआ जेके ॾींहुं राति पिया रड़ियूं कंदा हुआ। पहिरियों मूं सम्झो के लाउड लॻल आहिनि ऐं उन्हनि मां ऐलान पिया थियनि, पर पोइ सम्झो त उहे कुता आहिनि जंहिंजा आवाज़ पाण में मिली हिकु नए आवाज़ में तब्दील थी चुका आहिनि। जॾहिं हिकु ई वक़्तु घणा माण्हू ॻाल्हाइनि त सम्झ में नईं दड़ हिकु नईं ॿोली ठही पवंदी आहे। ॾींहंनि में अगवा आम हूंदी हुई। माण्हुनि खे चूंडे ईअं खणी वेंदा हुआ जीअं मार्केट मां को हिंदाणो चूंडे खणी वञिजे। ॻोठ खां थोरो परे अगवा थियल माण्हुनि जी मंडी लॻंदी हुई ऐं उन में वाहक हलंदा हुआ। ईअं अगवा थियल माण्हू मुनाफ़े ते ख़रीद करे हिकु मंडी खां ॿी मंडी ताईं एॾो महांगो थी वेंदो हो जो ग़रीब थाड़ियल उहो ख़रीद करे न सघंदा हुआ ऐं मुतालबो कंदा हुआ त महांगाई घटि कई वञे। जॾहिं अगवा कयल आज़ाद
थी घर पहुचंदो हो त उनजे घर न हूंदो हुयो। ॿार बच्चा दरपदर हूंदा हुआ। मजबूर थी उनखे थाणे ते गुज़ारणो पवंदो हो ऐं पुलिस वारा प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधाईंदा हुआ त असां हिनखे मुक़ाबले खां पोइ धाड़ेलनि जे चंबे मां छॾायो आहे। जॾहिं को उन्हनि खां पुछंदो हो त धाड़ेलनि हिनखे छॾण लाइ तव्हांखे केतिरा पैसा ॾिना आहिनि त पुलिस फ़ख़्र सां चवंदी हुई, पैसा उहे वठंदा आहिनि जेकी अॻुवा कनि, असां वरी धाड़ेलनि खे कहिड़ो अॻुवा कंदा आहियूं। शाम जो मुखी मल सां कचहरी थींदी हुई। हू मुंहिंजो घणो ख़्यालु रखंदो हुयो। हंध बिस्तरा कपिड़ा लटा मानी टिकी ऐं क्वार्टर जी सफ़ाई उन हवाले हुई। हिकु ॾींहुं उन मूंखे शराब जी दावत ॾिनी। मूं खेसि चयो शराब उन करे न पीअंदो आहियां जो मूंखे नशो न कंदो आहे। मुंहिंजी ॻाल्हि ते हू खिलियो ऐं चयईं साईं तव्हांखे अहिड़ो पीआरींदसि जो होश में अचणु ख़्वाबु हूंदो। हिन जी ॻाल्हि ते वरी मां खिलियसि ऐं चयो ॻाल्हियूं अहिड़ियूं थो करी जो नशो थो चढ़े। मुंहिंजी तबियत ते शराब असरु न कंदो आहे। ज़िंदगी में मूं 4-5 दफ़ा शराब पीतो आहे। मां जीअं शराब पीअंदो आहियां त होश में ईंदो वेंदो आहियां। उहो ॾिसी हैरत थींदी हुई त मुंहिंजा दोस्त थोरो शराब पीअण खां पोइ विफलण छो लॻंदा हुआ। उन्हनि जी वाछ चिॿी थी वेंदी हुई ऐं फ़हको करे बिस्तर ते किरी पवंदा हुआ। मुखी मल नेठि मूंखे राज़ी करे वरितो। अॼु राति शराब जो मुक़ाबिलो आहे ऐं जेको पी न थाॿड़ियो उन मुक़ाबिलो खटियो ऐं खेसि इनाम में 2 बोतलूं ॾिनियूं वेंदियूं। मुंहिंजे लाइ शर्म जी ॻाल्हि हुई त हिकु डॉक्टर जी हैसियत में कंहिं शराब जे मुक़ाबले में शरीक थियां, पर ॻोठ में अक्सरियत दीवाननि जी हुई ऐं दीवाननि जे विच में वेही शराब पीअण खां कहिड़ो हिजाब। उन राति मखी मल ऐं मूं विच में मुक़ाबिलो शुरू थियो। ॻोठ जा दीवान आया। मुखी मल मूं लाइ 2 बोतलूं अलॻि कयूं। हिकु दीवान अमीन मुक़ररु कयो वियो त उहो फ़ैसिलो कंदो शराब पीअण खां पोइ केरु थाॿड़ियो ऐं कंहिं शराब खे बर्दाश्त कयो। मुखी मल ऐं मां पीअणु शुरू कयो। आहिस्ता आहिस्ता गिलास मथां गिलास ऐं वरी गिलास मथां गिलास बोतलूं ख़ाली थी वियूं। मुखी मल अखि न छिंबी। मूं महसूसु कयो मुखी मल वॾो प्याग आहे। हिन जो शराब पीअण ऐं पीआरण जो वॾो तजुर्बो आहे। शराब पीअण जो तजुर्बो होश ईजाद कंदो आहे। ज़िंदगी जी हर शइ तजुर्बो आहे। ज़िंदगी जो तजुर्बो ॼण पितल मां सोन ठाहिणु आहे जेको सदाईं नाकाम वियो। हाई स्कूल जे ज़माने में उस्ताद लेबॉर्ट्री में तजुर्बा कराईंदा हुया। हिकु दफ़े क्लोरीन गैस ठाहिण जो तजुर्बो कयो। हिकु शागिर्द शीशे वारी गुगी मां क्लोरीन गैस ठाही। मज़ाक में भरिसां बीठल दोस्त जे नक ते चाढ़ी उहो बेहोश थी किरी पियो। उस्ताद ख़ुशी जो इज़हार कयो त तजुर्बो कामयाबु वियो। मुखी मल ऐं मुंहिंजे शराब पीअण जो मुक़ाबिलो बि कामयाबु वियो। न मुखी मल विफलियो न मां थाॿड़ियमि। जॾहिं बोतलूं ख़ाली थी वियूं त ॿिन्ही ॾिठो अमीन बेहोश थी किरी पियो हुयो। जॾहिं इंसाफ़ कंदड़ होश में न रहे त बेहोशी जे हलंदड़ मुक़ाबिले जो इंसाफ़ केरु कंदो। मुखी मल ऐं मूं गॾियल मुक़ाबिलो खटियो। मूंखे 2 बोतलूं इनाम में मुखी मल ॾिनियूं हुयूं। उन करे फ़ैसिलो उहो थियो त 4 बोतलूं ॼण हिक ॿिए सां टकराइजी भॼी पियूं। हाणे मर्ज़ी आहे शीशा मेड़ियूं ऐं आङिरियूं ज़ख़्मी कयूं या शीशनि खे छॾे ॾियूं ऐं आङिरियूं बचायूं। 15 ॾींहंनि खां पोइ मूंखे घर वञणु नसीबु थियो। मुखी मल मोटर साइकिल कढी त हू मूंखे बयाबान मां ॿाहिरि नदी किनारे छॾे अचे। हिन जे अहिड़े अमल करे मूंखे उठ खां पनाह मिली जंहिं ते चढ़ी मूंखे नदी किनारे पहुचणो हुयो। उठ खां पनाह उन करे त तव्हां उठ ते चढ़ी पंहिंजनि न कयल गुनाहनि जो एतिराफ़ कंदा आहियो ऐं हा कंदा अॻिते वधंदा आहियो। उहो मंझंदि जो वक़्तु हो जॾहिं मां मुखी मल सां मोटर साइकिल ते सवारु थी निखिलस्तान मां निकितसि ऐं बयाबान शुरू थी वियो। थोरो अॻिते हलियासीं त कुतनि जी लोध पोयां कढ लॻी। बयाबान जी सुञ ऐं हर तरफ़ हाउ हाउ जा आवाज़ पड़ाॾा पणिजी गूंजण लॻा। मूं कंध वराए ॾिठो 4-5 कुता हुया जंहिंजा वात खुलियल हुया। उहे तेज़ी सां डुकंदा पिए आया। मुखी मल मोटर साइकिल हलाईंदे मूंखे चयो साईं होशियारु
थिजो ऐं पोइ चौथीं गेयर में रफ़्तार वधाए छॾी। मोटरसाइकिल ज़ूज़ट कंदे बयाबान जी पुछड़ी ते हरण जियां डोड़ण लॻी। कुता बि तेज़ भॼंदा वेझो पिए ईंदा विया। मुखीमल जो तेज़ हवा में उॾंदड़ आवाज़ आयो, घबरायो न, हिमत करे वेठा हुजो। मूं मुखीमल खे पोयां भाकुर विधो। मुखीमल ऐं मुंहिंजा कपिड़ा हवा में ईअं उॾरी रहिया हुया जीअं सामूंडी ॿेड़ियुनि जा सड़ हुजनि। मोटरसाइकिल जी तेज़ रफ़्तार बावजूदि कुता एतिरो त वेझो अची चुका हुया जो लॻे पियो त इझो टंग में चक पाताऊं। कुता पंहिंजे ज़िद ते अचनि त समुंड खे कूज़े में बंदि करे छॾनि। मूंखे लॻो हिकु कुते मोटरसाइकिल जे पोएं टायर में चक विधो आहे। असां ॿई मोटरसाइकिल ते हलंदे हिक पथर सां टकराइजण खां पोइ ऊंधा थी वञी हेठि किरियासीं। कुता पहुची विया ऐं उन्हनि मोटरसाइकिल खे चक पाता। कुतनि जे अहिड़े रवैये खे ॾिसी मां हैरान थी वियसि। उन्हनि मोटरसाइकिल जे टायरनि, हैंडलनि ऐं सीट खे ॾंद कढी चक पाता ऐं पोइ मुंहिंजे मुंहं ॾे ईअं ॾिसण लॻा जीअं उन्हनि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो हुजे। मुखीमल ऐं मूंखे नुक़सानु पहुचाइण बिना मोटी विया। मुखीमल ऐं मां कपिड़ा छंडे उथियासीं। मोटरसाइकिल सिधी कंदे मुखीमल चयो, डॉक्टर साहिबु तव्हां खे छा थियो, ख़ैर त आहे? मूं अजब मां कंधु लोॾियो ऐं चयो, एतबार नथो अचे। मुखीमल ॿुधायो, दरअसल कुतनि ईअं सम्झियो हो त मोटरसाइकिल ॻोठ जे डॉक्टर ऐं डिस्पेंसर खे अगवा करे वञी रही आहे। उन खे रोकणु ज़रूरी आहे। कुतनि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। कोशिश में कामयाब थिया। मोटरसाइकिल खे रोके उन खे चक पाताऊं ऐं मोटी विया।